शकूर लाखे जी मूंसां ख़बर न आहे कहिड़ी दुश्मनी आहे। 9 खां वठी 11 जो दौर आहे। ही रेती चौकी जो इंचार्ज हुयो, इहो पीर मोहम्मद शाह उन टाइम एसपी हुयो। उन टाइम हिन माण्हू मूंखे 10 खां 12 खां वधीक 15 एफआईआरनि ताईं इहो अब्दुल शकूर लाखो मुंहिंजे मथां फरियादी आहे। साईं मुंहिंजा मां तव्हांखे ॿुधायां त शकूर लाखे प्राइवेट फोर्स ठाही आहे। जेके मूं ते हमलावर आहिनि उहे प्राइवेट फोर्स में भर्ती थी चुका आहिनि। सादो हिकिड़ो मिसाल आहे त चवंदा आहिनि चए माई रुठी अॻे वेठी वरी मथां पेकनि जो न्यापो बि अची वियो। सो इन हिसाब सां प्राइवेट फोर्स ई जेके हुया नाराज़ मूं ते अॻे हुया, वरी मथां हुननि खे शकूर लाखो जी बि ठापी अची वई। मां हिकिड़े कंहिं क्रिमिनल माण्हू खे या मां कंहिं ॾुआरी माण्हू खे त नथो खणी सघां, पर जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर पई आहे त उमिरि शर भी 80-85 साल हुनजी उमिरि आहे। हुनजी उमिरि तव्हां ॾिसो न, उमिरि जो तक़ाज़ो ॾिसो। पर जेकॾहिं कुझु बि आहे उहो उमिरि जो मसइलो हुयो, उहो पुलिस जो मसइलो हुयो। बहरहाल मां कंहिं बि एफआईआर वारे माण्हू खे नथो खणी सघां, छो जो मां हिकु साफ़ सुथरी सियासत कयां थो। पर्दे जे अॻियां फ़िलहाल शकूर लाखो आहे, जेके पर्दे जे पोयां आहिनि इंशाअल्लाह असां सां ज़्यादती थी आहे, असां सां ज़ुल्म थियो आहे। हिननि दुश्मननि खां बि मूंखे ख़तरो आहे ऐं शकूर लाखे जहिड़े ऑफिसरनि खां ऐं डीआईजी पीर मोहम्मद शाह जहिड़े ऑफिसरनि खां बि मूंखे मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। सो मां घरू वज़ीर खे अर्ज़ु कयां थो महिरबानी करे असांखे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कंहिं चङे ऑफिसर खां कराए ॾिनी वञे। हिन डीआईजी जे हूंदे मुंहिंजे केस जी इंक्वायरी।